हिकु अॼु जी हिकमत अमली हींअर जी छा आहे, हालतुनि तब्दील थींदड़ खां तव्हांखे आगाही ॾींदा रहंदासूं। जेकॾहिं अमल थी वियो त असीं हिते उथी ऐं अमल वापसि पंहिंजो शुरू कंदासूं। नंबर 1, ही धरणो जेसि ताईं नथी थिए ही जारी रहंदो, ही अञा ताईं जारी रहंदो जेसि ताईं वरी जेसि ताईं अमल नथो थिए। 2, सुभाणे सॼी सिंध में ही सभु सियासी जमायतूं असां कंहिं फ़र्क़ खां सवा सभु इख़्तिलाफ़नि खे ॾिसो त कीअं ही वतन जा माण्हू कीअं मुतहद थी था अचनि। पंहिंजूं केतिरा इख़्तिलाफ़ अथनि पर किथे आहिनि, सभई गॾु बीठा आहिनि। उन्हनि सभिनी जे तवसुत सां, इन्हनि सभिनी जी जिन जा नाला वठी वियसि, उन्हनि सभिनी जी हिमायत सां सुभाणे सॼी सिंध में हर ज़िले में, तहलकनि में, ॻोठनि में, शहरनि में मुज़ाहरा कया वेंदा ऐं हिननि जी घुर कई वेंदी त इन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करियो ऐं इन्हनि खे FIR दाख़िल करियो। उनजी नाला ऐं ॿिया तफ़सील दोस्त जारी कंदा। घणो करे असीं तव्हांखे सोशल मीडिया जे ज़रिए जारी करे छॾींदासूं। 1, 2 ही जारी रहंदो। 2 त इहो सुभाणे एहतिजाज थींदो। परीहं सॼी सिंध में शटर बंदि हड़ताल थींदी। जे उन खां पोइ बि नथा मुड़नि त असां परीहं उनजे हिकमत अमली ॾींदासूं ऐं हिननि जो घेराव करे हिननि खे अचण वञण जा रस्ता बंदि कंदासूं। उन करे उहा जी ॻाल्हि नथा करियूं, पर असांजा 2 ऐलान आहिनि। एहतिजाज हीअ कैंप जारी रहंदी। सुभाणे सॼी सिंध में ज़िलनि, तहलकनि, शहरनि में एहतिजाज कयो वेंदो। हिननि जी गिरफ़्तारी ऐं FIR जी डिमांड कई वेंदी ऐं परीहं शटर बंदि हड़ताल कई वेंदी। तव्हांजी महिरबानी। उमेद त तव्हां असांजो पैगाम सॼी सिंध ताईं पहुचाईंदा ऐं जीअं हिते पहुची सघे।